Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. नवाब शाह भरसां टिनि बहरनि समेत 6 ॼणा गोलियूं हणी क़तल। केरिया मोरी वटि हथियारबंदनि गोलियूं हणी ॻोठ इसाक भंगवार वासी 6 ॼणनि खे क़तल करे छॾियो। मक़तूलनि में ताज मोहम्मद संदसि भाउ रजिब ऐं शहबाज़ भंगवार पुटु ग़ुलाम मोहम्मद भंगवार शामिल। फरमान ऐं संदसि भाउ क़ुर्बान पुटु शाह अली भंगवार शामिल। 1 ॼणनि जी सुञाणप न थी सघी। लाश इस्पताल मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त 10 खां 15 सालनि खां ज़मीनी तकरार हलंदड़ हो। ताज मोहम्मद ऐं ॿिया अॼु अदालत वञी रहिया हुआ त हथियारबंदनि गोलियूं हणी खेनि क़तलु करे छॾियो। जवाबदार धुर ॾांहुं ठाह लाइ न्याणियूं मेड़ ऐं मुर्शिद वठी विया हुआसीं, पर हुन बावजूदि गोलियूं हणी 6 ॼणनि खे क़तलु कयो। SSP शहीद बेनज़ीराबाद शबीर सिटार चयो आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। पुलिस अटालन जूं इसाक भंगवार ऐं मूसा ॻोठ ते पुलिस जूं टड़ायूं। जवाबदारनि जे घरनि खे बाहियूं। पुलिस चौपायूं माल विकाए वई। लाड़काणियुनि जी चांडका इस्पताल अंदरि गोलियूं हणी ज़ाल मुड़ुस क़तल। मक़तूलनि जी बहराम जे ॻोठ लाल ॾिनो मुगेरी वासी यूसुफ मुगेरी ऐं संदसि बीमार ज़ाल रियाना तौरु सुञाणप थी। रियाना ख़ातून चांडका इस्पताल जे हॾनि वारे वार्ड में दाख़िल हुई। ॿिनि जवाबदारनि अॼु सुबुह 7 वॻे वार्ड अंदरि घिड़ी फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि वार्ड अंदरि दाख़िल हिकु मरीज़ औरत साजिदा शेख बि ज़ख़्मी थी पई। वारसनि जो चवणु आहे त कुझु साल अॻु यूसुफ मुगेरी लाड़काणे जे आकिल रोड वासण रियाना सां पसंदि जी शादी कई हुई। जवाबदारनि कुझु ॾींहं अॻु हमिलो करे नारी रियाना खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हो। चांडका इस्पताल में संदसि इलाज हलंदड़ हो। अॼु ॿीहर जवाबदारनि इस्पताल अंदरि घिड़ी गोलियूं हणी रियाना ऐं संदसि मुड़ुसु यूसुफ मुगेरीअ खे क़तलु कयो। गोलियूं लॻण सबबि हिकु जवाबदार बि ज़ख़्मी। वाक़िए बैदि चांडका इस्पताल जे सिक्योरिटीअ ते सवाल उथी विया। मरीज़नि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ड्रेनेज सिस्टम में बोरियूं मिलण जी रवायत जारी आहे। हैदराबाद जे रेलवे जे पंपिंग स्टेशन मां बोरियूं मिलियूं आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। वॾे वज़ीर चयो त हैदराबाद शहर में 1 कलाक अंदरि 107 मिलीमीटर बरसाति पई। बरसाती पाणी पंप्स जे ज़रिए कढणो पवंदो आहे। कुझु इलाइक़नि में अञा बि बरसाती पाणी मौजूदु आहे। बरसाति सबबि माण्हुनि खे तकलीफ़ थी, मुआज़रत करियूं था। न्यूयॉर्क ऐं न्यूजर्सी में बि बरसाति बैदि तव्हां हालतूं ॾिठियूं हूंदियूं। मौसमियाती तब्दीली सबबि पंजाब में बि शदीद बरसातूं थी रहियूं आहिनि। ऐं इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में बरसातुनि बैदि ॿोॾ जहिड़ी सूरत हाल। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हंगामी इजलास तलब करे वरितो। MD वासा, कमिश्नर DC ऐं चीफ सेक्रेटरी पंजाब खां रिपोर्ट तलब। इजलास में बरसातुनि जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। गुज़िरियल राति खां जारी तेज़ बरसाति। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में ॿोॾ जहिड़ी सूरत हाल। नालालई में पाणीअ जो चाड़। ख़तरे जा सायरन बि वॼाया विया। वेझी आबादीअ खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल थियण जूं हिदायतूं बि जारी। रेस्क्यू लाइ फ़ौज खां मदद तलब। रावलपिंडी ज़िले में 1 ॾींहं जी मोकल जो ऐलान। DC रावलपिंडी नोटिफिकेशन जारी करे छॾियो। शहरियुनि खे गैर ज़रूरी तौरु घरनि खां ॿाहिरि न निकिरण जूं हिदायतूं। मौसमियात खाते वधीक बरसातुनि जी अॻकथी करे छॾी।